तू कुछ सोचे थी ना? हाँ मां सोचा पियो त उन्हें दी चेल ते घड़ो खड़ी हिकिड़ी छोकिरी अचे पई, छाल ॾींदी ओचितो ये मुखे ॾिसी पी वई। मूंखे बि कुझु यादि थो अचे, गिदड़ मोहन ऋषि मुंहिंजे साम्हूं ते बीठो आहे। चरी का सोचली चपा गिदड़ मोहन ऋषि नाए थींदो बगड़ बूची। गिदड़ मोहन ऋषि नाए थींदो न त मां बि बगड़ मुई न आहियां। पोइ तूं आख़िर छा आहे मूंखे ॿुधा? मां त गोले जी मथां राणी आहियां। त पोइ मां बि राणी जे मथां बादशाह। पर इहा रांदि तोखां ॾुखी आहे, तूं का सोली रांदि ॻोल्ह। ॿुध, भला उहा रांदि जेका आहे लाटूणो फेरायूं। पोइ उहो कीअं फिरंदो? तूं डोर थींदी मां लाटू थींदुसि, तूं मूंखे वेड़े छेड़े हीअं जो हणंदी त मां फेरियो न में हूंदसि। हाय हाय वाछू टेड़ी माना मुहबत के मेरी, मां वञा थो परी बनीअ में बीठी आ। निभागा इहा परी केरु आहे? परी गॾाए आ छेड़े धनु धोबीअ जी गॾाए, जंहिं हिते मवाली रोज़ धोबी घाट ते कपिड़ा खणी ईंदो आहे, कॾहिं कॾहिं मां बि खणी ईंदो आहियां, असां धोबका कपिड़ा धोईंदा आहियूं। इहो छेड़े धनु जो ख़ानदानी धंधो आहे, मजबूरी वरी थी पई त ॿ 3 ॾींहं खां इहो धंधो असांजो बंदि थी वियो आहे। छो कॾहिं बीमार आहे छा? हा छेड़े धनु जी जेका गॾाए आहे न उनखे मोहबत जी मलेरिया लॻी अथई। मोहबत जी मलेरिया? सभु गॾे खे? छो गॾाए माण्हू न आहे? गॾे माण्हू? भुलिजी पियुसि, मुंहिंजो मतिलबु आहे त गॾे माण्हू न आहे पर गॾे खे साह त आहे न। मालिक सुञाणे थी, पाणी पीए थी, दाणो खाए थी, जे पिणे खाईंदो आहे। छा बाबू दाणो खाईंदो आहे? हा हा कणक दाणो आहे, चांवर दाणो आहे, उहो सॼो खाओ या पीआए खाओ, ॻाल्हि साॻी आहे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त सेठ धनुअ जी गॾह खे वलूअ जे गॾह सां इश्क लॻी वियो आहे। जीअं हाणे मुंहिंजो तोसां थोरो थोरो इश्क शुरू थी वियो आहे। ॿी ख़बर ॿुधाई, सेठ धनु ऐं वलूअ वॾो ज़ुल्म कयो आहे, ॿिन्ही सासुनि खे हिक ॿिए खां जुदा करे छॾियो अथनि। पर ॿुध, गॾे ऐं गॾो रोंदा त हूंदा न जुदाई जे करे? ॿियो न त वॾो मसइलो, ॿिन्ही खे मालिकनि सदा ॾेई बंदि करे छॾियो। ऐं सेठ धनु खां ज़ोरी ने परी गॾह जी इजाज़त वठी बनी में छॾियो अथमांसि, जीअं आज़ाद हवा में घुमे गाहु खाए। निभागा अकेली गॾे खे छॾे आयो हुई, निभागे वलूअ जे गॾे खे ॾिसंदी पोइ वरी भॼी वेंदी। अरे वाह जी ॻाल्हि की मां त भॼां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।